अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअद फ़ऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। तुरीदून अर्दद दुनिया वल्लाहु युरीदुल आखिरह। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गो ऐं भाइरो, अल्लाह करीम खां दुआ है त रब शाल असां सभिनी खे हिदायत नसीब फरमाए, मदीने वाले साईं जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए, महबूबन करीमन जी मोहब्बत में जियारे ऐं इन ई मोहब्बत में शल मौत नसीब फरमाए। प्यारा दोस्तों, अल्लाह ताला जे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद मजा चंद लफ्ज़ इन फकीर तिलावत कया, जिनमें अल्लाह ताला माण्हुनि जी ऐं पंहिंजी चाहत जो हिकिड़ो बयान फरमायो आहे। तव्हां छा था चाहियो ऐं अल्लाह छा थो चाहे, सो रब बयान कयो आहे। चओ सुभान अल्लाह। असां पंहिंजी चाहत ते त सॼी ज़िंदगी गुज़ारीसीं, पंहिंजी मर्ज़ी सां पंहिंजूं ख्वाहिशूं पूरियूं करण जे लाइ पूरी हयाती गुज़ारीसीं, पर असां इहो कोन सोचियोसीं त अल्लाह छा थो चाहे। असां ॾांहुं अल्लाह जी कहिड़ी चाहत आहे, रब जी कहिड़ी चाहत आहे, अल्लाह ताला कहिड़ी शइ असां खां चाहे थो, इहो कॾहिं गौर फिक्र न कयो आहे। अल्लाह ताला गौर फिक्र ॾियारींदे रब फरमायो तुरीदून अर्द दुनिया। अवां सब दुनिया जो सामान चाहियो था, माल ऐं मिल्कियत, दौलत ऐं पैसो, धन ऐं दरावत, ज़मीन ऐं जायदाद, दुनिया जी इज्जत शोहरत, माल मिल्कियत, दुनिया जी नामवरी, पैसो ॾोकड़, जायदाद, धन औलाद, ज़ालूं बच्चा ॿार, तव्हां इहो चाहियो था, पर अल्लाह तो फरमाए वल्लाहु युरीदुल आखिरा, पर अल्लाह अवां लाइ आखिरत चाहण वारो आहे। अल्लाह चाहे तो तव्हां आखिरत जा इनाम हासिल कयो, आखिरत जी भलाई हासिल कयो, जन्नत जूं नेमतूं माणियो, जन्नत जा मज़ा माणियो। अल्लाह चाहे तो त तव्हां खे आखिरत में नेमत ऐं बरकत हासिल थिए। वरी जो सुभान अल्लाह। मिनकुम मन युरीदु दुनिया। अल्लाह तो फरमाए पो माण्हुनि में ॿ टोला थी विया, हिकिड़ा त पंहिंजी ख्वाहिशुनि जे पोयां डोड़िया। मिनकुम मन युरीदु दुनिया, तव्हां मां हिकिड़ा माण्हू चाहिनि था त दुनिया मिले, व मिनकुम मन युरीदुल आखिरा, ऐं अव्हां मां को आखिरत जो ख्वाहिशमंद हुयो। क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह फरमाईंदो, ये लफ्ज़ महशर जे मैदान में अल्लाह फरमाईंदो, अॼु जो महशर में जमो थिया आहियो, अॼु क़यामत में महशर जे मैदान में अल्लाह जे साम्हूं पेश थिया आहियो, अल्लाह फरमाईंदो दुनिया में कहिड़ी चाहत रखी हुई, दुनिया में कहिड़ी तमन्ना रखी हुई, दुनिया में कहिड़ा ज़ौक़ ऐं शौक़ पालिया हुयव, पुछा कंदो अल्लाह असां खां तव्हां खां। सुजाग वेठा आहियो। क़यामत जे ॾिहाड़े कंहिंखे बि जवाब न ॾियणो पवंदो, अल्लाह खे जवाब ॾिबो। रब जो जमाल साम्हूं हूंदो। अर्ज़ कयो या रसूलल्लाह, माण्हू अल्लाह खे ॾिसंदा? साईं जन फरमायो ॾींहं जो जीअं सिज चिमकंदो आहे न, का अख सिज खे ॾिसण खां कासिर न आहे, अखियुनि जे साम्हूं चिमकंदो आहे। सभिनी इंसाननि जे साम्हूं अल्लाह जो जमाल ईअं हूंदो, सभु अल्लाह खे ॾिसंदा। पोइ अल्लाह चवंदो त तव्हां मां के दुनिया चाहींदा हुया ऐं तव्हां मां के आखिरत चाहींदा हुया,
हाणे ॿुधायो त भला केर आहिनि? अल्लाह फरमायो जेके दुनिया जो ज़ेब ऐं ज़ीनत चाहींदा हुया उन्हनि जे लाइ दुनिया ख़त्म थी वई, जेके आख़िरत चाहींदा हुया अॼु उन्हनि जे लाइ मूं अल्लाह जो सभई रहमतूं वक़ुफ़। अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जेकॾहिं दुनिया जी तलब रखंदो, दुनिया जो शौक़ पालींदो, तवज्जो सां गुफ्तगू ॿुधो अल्लाह जो क़ुरान, जे रुगी दुनिया जा ही बणजी रहिजी वेंदो। अल्लाह तो फरमाए मन कान युरीदुल हयात दुनिया व ज़ीनतहा, जेको माण्हू दुनिया जी जिंदगी ऐं सिंगार चाहिनि था, दुनिया जो ज़ेबो ज़ीनत चाहिनि था, दुनिया जो ऐश ऐं इशरत चाहिनि था, माल ऐं मिल्कियत पैसो ऐं ॾोकड़ दुनिया जी जिंदगी जो ही सिंगार चाहिनि था, अल्लाह तो फरमाए नुवफ़्फ़ि इलैहिम अअमालहुम फीहा, पोइ मां अल्लाह उन्हनि खे दुनिया में ही उनजो बदिलो ॾेई छॾींदुसि। जेको घुरंदा उहो ॾेई छॾींदोसां। तव्हां घुरंदा वञो, अल्लाह तो फरमाए दुनिया जा तालिब आहियो, मां अल्लाह तव्हांखे दुनिया ॾींदुसि। पैसो घुरंदो पैसो ॾींदोसांव, धन घुरंदो धन ॾींदोसांव, माल घुरंदो माल ॾींदोसांव, तव्हांजे अमलनि जो पूरो पूरो बदिलो असां ॾींदासीं, तव्हांखे हर शइ जो बदिलो मिली वेंदो। अल्लाह तो फरमाए वहुम फीहा ला युबखसून, पर जेके माल जा तालिब आहिनि उन्हनि जो माल घटायो न वेंदो, उन्हनि जे उन बदिले खे घटायो न वेंदो, कमी न कई वेंदी, हर शइ पूरी पूरी मां अल्लाह ॾेई छॾींदोसांव। पर आख़िरत में तव्हांजे लाइ को हिसो न हूंदो, आख़िरत में तव्हांजे लाइ का भलाई न हूंदी, आख़िरत में भलाई उन जे लाइ हूंदी जेके आख़िरत जे लाइ तयारी करण वारा हूंदा। अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। दुनिया जी मोहब्बत रखियो वेठो आहीं, दुनिया जी चाहत रखियो वेठो आहीं, भलाई पुट इन में नाहे, चङाई इन में नाहे, इज्जत शोहरत मदीने वारे साईं जी मेहरबानी उनखे नसीब थींदी जेको हिन जिंदगी में मदीने वारे जी गुलामी इख्तियार कंदो। मुझे मुर्शिद दिल पर साईं मातली वारे फरमायो चओ सुभान अल्लाह। तो ॿुधाए न मीर आया न पीर आया, न मीर आया न पीर आया, नबीअ जे दर जो फ़कीर आया, न मीर आया न पीर आया, है नबीअ जे दर जो फ़कीर आया, चो नबीअ जे दर जो फ़कीर आया, नबीअ जे दर जो, नबीअ जे दर जो, जॾहिं खां जानिब जो दर वतो थम, रही न मूंखे आकाण कंहिंजी, है जॾहिं खां जानिब जो दर वतो थम, रही न मूंखे आकाण कंहिंजी, न आया ताजिर न की तवंगर, वकील ऐं ना वज़ीर आया, पर नबीअ जे दर जो फ़कीर आया, नबीअ जे दर जो, गची चवरायो नबीअ जे दर जो, नबी जो आया निंधण को नाया, संभाले वठ जाए मुंह जो नालो, नबीअ जो आया निंधण को नाया, संभाले वठ जाए मुंह जो नालो, वो जे मुंह सां अटकिया उहे ई भटकिया, नबी जो बंदी तो ॾिसने, वो जे मुंह सां अटकिया उहे ई भटकिया, इहा आऊं हद लकीर
फकीर आया छो तो नबी जे दर्जो फकीर आया नबी जे दर्जो फकीर आया अधर न धर तब उन्हनि जो आया है अधर न धर तब उन्हनि जो आया दिल बर साईं जी प्रिय के पार अधर न धर तब उन्हनि जो आया आहिन सारी जमात जी प्रिय के पारत तो साईं सनीदा ऐ नाल नींदा साईं सनीदा ऐ नाल नींदा सदाई सिक में सुधीर एतिरो दफ़ो गजी चवरायो नबी जे दर्जो फकीर आया नबी जे लेकिन नबी जी गुलामी वणे थी गजी चवरायो नबी जे दर्जो नबी जे दर्जो फकीर आया सुभान अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या अल्लाह जो कुरान थो फरमाए ओ वो माण्हू जेको दुनिया जो तालिब बणियो वेठो आ दुनिया जी तमन्ना रखियो वेठो आ माल ऐं दौलत शोहरत ऐं इज्जत जो तालिब बणियो वेठो आ रब तो फरमाए मन कान युरीदो हरसल आखिरते जेको माण्हू आखिरत जी पोख थो घुरे आखिरत जी जो सरमायो थो घुरे आखिरत जी भलाई थो घुरे जेको आखिरत जा इनाम थो घुरे नज़िद लहू फी हरसिही अल्लाह इन आखिरत जी पोख घुरण वारे जे लाइ हिन जे आखिरत जी पोख खे वधाए छॾींदुसि उन जी आखिरत जी पोख खे नज़िद लहू असां वधाईंदासीं सुभान अल्लाह अमल कई अल्लाह खे राज़ी करण जे लाइ वधाईंदा कीअं अल्लाह तो फरमाए आखिरत जो तालिब थी अमल कर हिकड़ो अमल कंदे मां अल्लाह उन अमल खे वधाईंदुसि एतिरो वधाईंदुसि जॾहिं हिसाब किताब जो वक़्तु ईंदो इनाम मिलण जो टाइम ईंदो ओॾी महिल बानो चवंदो मौला मूं त हिकिड़ो अमल कयो हुयो हेॾा अजुर कीअं मिलिया अल्लाह फरमाईंदो हे अजुर इन जे करे मिलिया आहिनि तूं आख़िरत जी तयारी करे मूं रब खे राज़ी करण जी तमन्ना ऐं आरज़ू रखी हुई इन जे करे तुंहिंजे नंढे अमल खे मूं अल्लाह वॾो बनाए छॾियो आहे हत्ता के नबी साईं फरमायो जेको रुगी गेड़ी खजूर जी खैरात करे घणी हिकड़ी गेड़ी कतल जी खजूर जी हिकड़ी गेड़ी अल्लाह जी राह में खैरात करे पर अल्लाह के राज़ी करण जे लाइ माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ न निमाज़ पढ़ा त माण्हू ॾिसनि खैरात कया त माण्हू सखी छॾनि रमज़ान जा रोज़ा रखा त माण्हू वाह वाह कंदा बाबा सभु रोज़ा थो रखे ॿिया माण्हू रखनि नथा हे रोज़ेदार माण्हू जी वाह वाह जे लाइ हज उमरो करे माण्हू वाह वाह कनि हाजी सॾनि उमरे करण वारो सॾनि निमाज़ पढ़ा माण्हू वाह वाह कनि उमरे करण वारो सॾनि ॾाढ़ी रखा माण्हू मूंखे शेख साहब सॾनि भलारो सम्झनि इन जे लाइ न इबादत कयई त मुंहिंजो अल्लाह राज़ी रहे मुझो रब राज़ी रहे मुझो अल्लाह करम फरमाए मुझे दिल बर नबी फरमायो ओ इयो अमल
जेको भली हिकड़ी गड़ी खजूर जी खैरात करे क़यामत जे ॾिहाड़े इन गड़ी खजूर जी के अल्लाह उठ जेॾो बनाए उन जे अमाल नामे में तोरींदो गड़ी छा उठ सुभान अल्लाह उठ ॾिठो अथव न अको उठ हुजे उठ में वज़न घणो हूंदो 8-10 मण त वज़न हूंदुसि उठ में खजूर में घणो वज़न आहे छटांग 1.5 छटांग खजूर जो वज़न आहे या रुगी अल्लाह जी राह में खैरात कर तो आखिरत जी तैयारी कई न सुभान अल्लाह अल्लाह तो फरमाए न के वधाए मो उठ जेडो करे बी हदीस मुबारक में आ त जबल ओहद जेडो बनाए तुझे अमाल नामे में तोरियो विंदो जबल ओहद जेको मदीने पाक में अल्लाह तो के सभनी के ॾेखारींदो वरी वरी जबल ओहद जी ज़ियारत करे अचो हबीब फरमायो जबल ओहद मूसा मोहब्बत तो रखे मां इन से मोहब्बत तो रखा या पत्थर जन्नत में कोन वेंदा पर यो जबल ओहद साईं फरमायो मूसा गॾु जन्नत में वेंदो 12 किलोमीटर जबल आहे 12 किलोमीटर सुभान अल्लाह 12 किलोमीटर जेडो जबल यो हिकड़ी गड़ी खजूर जी के अल्लाह इन जेतरो 12 किलोमीटर जेडो वडो करे तुंहिंजे अमाल नामे में तोरींदो सुभान अल्लाह हाय फायदो अल्लाह की राजी करण बज़ाहिर असां के नजर दो अचे बाबा नमाज पढ़ी सी अले फर्क पियो अले कोन पियो अले सही मुझा इन जो नतीजो मिलियो अले कोन मिलियो असां सोची ना आयो तुझी मुझी नजर में माज़िया नमाज आ हेठ मथे थियण जो नालो न पर अल्लाह जेके इन जा नतीजा रखाया उहे वडी गाल है सुभान अल्लाह असां जी सोच समझ असां जे फहम इदराक खां वधीक इहे शयूं आहिनि जेके अल्लाह ताला अमर ॾिना है सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह तो फरमाए वमन कान युरीद हर्स दुनिया जेको मानू आखिरत जी पोख के छड़े दुनिया जी पोख चाहे अब ध्यान मुड़िया पोयो जो घणो धमाको न बंद करीस हर कोई को रखीस घणो न दीस मानन की आवाज समझ में अचे सफा बंद न करीस डिले घटाईस सल्लल्लाहु अलैहि या रसूल वमन कान युरीद हर्स दुनिया अल्लाह जो कुरान तो फरमाए तमाम जेके मानू आखिरत के छड़े दुनिया जी पोख घुरन साकन दुनिया जी पोख दुनिया जो सरमायो दुनिया जो माल घुरन दुनिया जी शोहरत घुरन नुतिही मिनहा अल्लाह तो फरमाए जो को मुखा घुरंदो आ छडींदो ना या दुनिया दींदो मास वो आखिरत जा तालिब होया उनके दुनिया आखिरत दींदुस ये दुनिया जा तालिब है अल्लाह तो फरमाए छडींदुस कोन सखी जे दर ते जेको आयो हर शे मिली वे अल्लाह मेहरबान है रब तो फरमाए जे दुनिया घुरी नुतिही मिनहा असा उन में कुछ ॾियूं था ॾींदासी रब तो फरमाए मां अल्लाह जरूर ॾींदुस दुनिया जो तालिब थियो आ पर वमा लहू फिल आखिरत मिन नसीब आखिरत में उन जिला को नसीब ना है को भालो ना है उन जो आखिरत में को हिस्सो ना है हशर में उन जिला का भलाई ना है जो सदाई आखिरत के छड़े दुनिया जो तालिब बन जीवियो दुनिया जो पोइ लगू बन जीवियो दुनिया सा दिल लाइन वारो बन जीवियो मुझो अल्लाह तो फरमाए इन जिला आखिरत में को हिस्सो ना है इन जिला आखिरत में का भलाई ना है इनके दुनिया में ही हिस्सो मिली वेंदो आखिरत जा इनाम उनके मिलंदा जेके मदीने वारे साईं जे सुन्नत जी ताबेदारी करण वारा आहिनि
असल असा दुनिया जी मोहब्बत के ये भाकुर पाए बैठा है समझो था 24 कलाक दुनिया जी सोच सुता पिया हूंदासीं ओॾी महिल बि इहो ख़्याल कैलकुलेटर पियो हलंदो हिसाब पियो कंदासीं हेतिरो बनी मां अन लथो हाणे हे हेतिरा पैसा थींदा हेतिरा मण त हिन जो हेतिरो पैसो मिलंदो वेठो हूंदो इहो हिसाब वेठो कंदो हाँ कि न अल्लाह जो कुरान तो फरमाए मन कान युरीदुल आजिलत अज्जलना लहू फीहा जेको दुनिया जी खुशहाली तो घुरे जेको दुनिया जी नेमत तो घुरे असा हिन दुनिया में जेको चाहियूं जेतिरो चाहियूं फीहा मा नशाओ अल्लाह तो फरमाए जेतिरो घुरे लिमन युरीद असा जेतिरो चाहियूं उनखे ॾेई छॾींदा आहियूं सुम जअलना लहुम जहन्नम यस्लाहा मज़मूमम मदखूरा अल्लाहु अकबर रब तो फरमाए पो जेको दुनिया में चाहण वारो आहे जल्दी हिन हयाती में उनखे वो दुनिया जी नेमत ॾेई छॾींदासीं पर उन लाइ असां आख़िरत में जहन्नम ठाहे छॾी आहे दोज़ख बनाए छॾियो आहे जंहिंमें उहो बुछड़ो बनाए रहमत खां तरियल बंजी दाख़िल कयो वेंदो चयो वेंदो ओ दुनिया जा तालिब ओ दुनिया जा तलब रखण वारा अल्लाह खे छॾे मदीने वारे साईं खे छॾे दुनिया जी तलब रखण वारा तोखे कुझु न मिलंदो जलील करे रुसवा करे तड़ियल बनाए रहमत खां धार करे अल्लाह जी रहमत खां परे करे उनखे ऊंधे मुंह जहन्नम जी बाहि में छलायो वेंदो जेको जिंदगी दुनिया जी मोहब्बत में गुज़ारींदो समझो था देखो था समझो ये हदीस ना है कि बुजुर्ग जो कोई ना है अल्लाह जो कुरान अल्लाह तो फरमाए दुनिया जो तालिब थियो ही तो वो तैयारी कर समझो ताले को ना समझो पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह दुनिया जी हैसियत चाहे दुनिया जी औकात चाहे हेॾा रुगी साह निकरई और ॾिस त मिल्कियत खे केतिरो तो फ़ाइदो थी हीअं साह निकिरंदो तुंहिंजी बनी जो खातेदार ॿियो बदिलजी वेंदो तुंहिंजे घर में वेहण वारो ॿियो अची वेंदो तुंहिंजे बिस्तर ते सुम्हण वारो ॿियो अची वेंदो तुंहिंजे जिस्म ते कपड़ा पाइण वारो हे जेके कपड़ा पाता पिया थी इन्हनि खे पहिरण वारा ॿिया अची वेंदा वो अन्न जेको जमो करे रखी हुई त मां खाईंदुसि उनखे खाइण वारा ॿिया अची वेंदा तुंहिंजो माल मिल्कियत जेका सॼी जिंदगी महिनत करे कमाई उनखे वंडण वारो खाइण वारो ॿियो अची वेंदो तूं हली कब्र में मण मिटीअ जे हेठि वञी सुम्हंदे वॾो सुहिणो आहीं हसीन आहीं मालदार आहीं दौलतमंद आहीं पैसे वारो आहीं पर अदा वरी बि तोखे मण मिटीअ जे हेठि सुम्हणो आहे सदाई रहंदासीं अॼु अल्लाह जी बेफ़रमानी तो करी अॼु अल्लाह जी नाफ़रमानी तो करी निमाज़ तोखे न वणे दीन जी ॻाल्हि तोखे न वणे क़ुरान ॿुधो न ॿुधो करे छॾी नसीहतूं ॿुधी हिकिड़े कन मां ॿुधी ॿिए मां कढी छॾी तोखे शरीयत जी पाबंदी नथी वणे पंहिंजो पाण खे सदाईंदो मां ख़ान आहियां हेॾो वॾो साईं मुंहिंजा कंभू आहियां पुट इहा वॾाई तकबुर फ़ाइदो न ॾींदई हैसियत इहा अचे जो 2.5 फुट ज़मीन जे अंदरि वञी सुम्हणो अथई मुझे मुर्शिद मातवी वाले दिलबर साईं फरमायो त सुता सामीअ में सुल्तान लखे ओ वया अध में छॾे अरमान लखे सुता सामीअ में सुल्तान लखे सुता सामीअ में सुल्तान लखे वया अध में छॾे
अरमान लखे सुता सामीअ में जे हसीन हुया महजबीन हुया जेके नाजुक ऐं नाज़नीन हुया ओ जंजू सेजू पलंग कालीन हुया सईं जंजू सेजू पलंग कालीन हुया पया कारे कलर में खान लखे सुता सामीअ में सुल्तान लखे सुता सामीअ में सुल्तान लखे वया अध में छॾे अरमान लखे सुता सामीअ में है जेके ओदन वारा अमीर हुआ जेके फाइज फैज फकीर हुया ओ वॾन गादिन वारा पीर हुया साईं वॾन गादिन वारा पीर हुया थिया मंझ मिटीअ मेहमान लखे ओ थिया मंझ मिटीअ मेहमान लखे सुता सामीअ में सुल्तान लखे सुता सामीअ में सुल्तान लखे वया अध में छॾे अरमान लखे सुता सामीअ में असांखे बि त सामीअ में सुम्हणो आहे अगर घुरो त अल्लाह असल इज्जत वारो मौत ॾिजो इज्जत सां माण्हू दफ़न कर या नसीब बा बुरो मौत अचे अल्लाह असल बचाए बुरे मौत खां जिंदगी गुजरंदे खबर न थी पवे अॼु दुनिया में वॾा अरमान पालियो वेठो ही दुनिया जा शौक़ पालियो वेठो ही मस्जिद में आवाज अचे हय्या सलात हय्या अचो नमाज ते अचो छोटकारे ते तू वरी घर में पलंग ते सुको पियो हुजे अल्लाह अकबर मदीने वाले साईं फरमायो जेको मुश्किल घड़ी में भी उथी अल्लाह जे दर ते मोट करे रब उन जा शब्द ॿुधंदो आहे उन ते राज़ी थींदो आहे पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल मोहब्बत सा पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल तवज्जो जो थोड़ो मेरे ध्यान जो सभई दीन जो कम में बज़ाहिर शरीयत जो कम मुश्किल लगंदो आ दुखियो लगंदो आ पर हेकर मुश्किल कम करे छॾ पोयां आसानी उन जो नतीजो भलो निकरणो आहे गुनाह जो कम सवलो लगंदो आहे शैतान कुरान तो फरमाए शैतान गुनाह जो कम संवारे सुधारे तोखे सुहिणो करे ॾेखारींदो लज़्ज़त ज़िना जी लज़्ज़त चोरी जी लज़्ज़त हराम जी लज़्ज़त तोखे बज़ाहिर ॾेखारींदो त हीअ भली शइ आहे हीअ कर पर मदीने वाले साईं फरमाए उन में ज़िलालत आहे उन में दुख आहे उन में परेशानी आहे नतीजो भलो कोन निकिरंदो गुनाह जो गुनाह करण वारो करे सुखियो न ॾिसंदे नेकी करण वारो भली तॾे ते वेठो हुजे दिल में उनखे अल्लाह सुकून अता करे समझो था कोन समझो दीन जो कम भली मुश्किल लगे करणो आहे अल्लाह के विसारणो न आहे जेको दुख जी घड़ी भी हुजे तॾहिं बि अल्लाह के विसारे न सारे जी मौसम अचे थी पई सीअ में सही थधे पानी सां वुज़ू कीअं कयूं पर थधे पानी सां वुज़ू करे मस्जिद में आयो इन बाने ते अल्लाह के वॾो नाज़ हूंदो आहे अल्लाह इन बाने सां मुहब्बत फरमाईंदो आहे मुश्किल वक्त में मुझो दर छॾे ई कोन वरी मुंहिंजे दर ते आयो आहे चओ सुभान अल्लाह मुझा किबला मुर्शिद करीम बिठड़ा दिल पर साईं हिकिड़ो वाक़ियो बयान फरमाईंदा आहिनि हिकिड़ो पुराणो हुजे अखियुनि खां नाबीन हुयो वॾी उमिरि जो हुयो पर निमाज़ सां मस्जिद सां वॾी दिलि हुयसि
सुभान अल्लाह सुभान अल्लाह जिया जो अजान बुधंदो हुयो त घर बच्चा बार कमकार छड़े वनी मस्जिद में वेंदो हुयो अजान जो आवाज बुधी सब कम छड़े वनी मस्जिद में वेंदो हुयो अल्लाह जे घर के आबाद कंदो हुयो मस्जिद सा वडी दिल हुयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह वक्त गुजरियो टाइम गुजरियो वडी उम्र अचे थी अच्छा वार अचे पिया लठड़ी हथ में खणंदो हुयो हिकड़ी रात तेज मींह वसण शुरू थियो बारिश पवे पई मींह वसे पियो वसंदे मींह में इशा जी नमाज जो टाइम थियो मस्जिद में आवाज आयो हय्या अल सलात हय्या अल फलाह अचो नमाज से अचो छोटकारे दे इन जवान इन आशिक लठड़ी हथ में खई त वनी पाजे मालिक रब जो सद भरे सुभान अल्लाह खत्म में मस्जिद में ज़ाल दी चवे से अखिन का नाबीन आई मस्जिद परे रास्ते में गप किचाए मी पे तो से अज तो मस्जिद में नमाज पढ़ चे तो ओ घर वारी सुख सराइन में त रब दे विंदो आया अज मुश्किल टाइम आयो आ अज रोक न अज इम्तिहान जी घड़ी आ दुख जे टाइम ते झल न अज विंदुस पंजे मालिक रब जे आडो मस्जिद में सिर झुकाए दिखा सुभान अल्लाह खबर यार जी थी परख सा पवे खबर यार जी थी परख सा पवे बिना पर खजे यार हर को चवे समझो था सिंधी वजह कम पवे तो कल पवे हूं तो सदाई तो मां मोहब आयो मुश्किल पवे तो ॾिसूं तो पैर झले तो किथे कोंदो झले लठड़ी हथ में खणी गली में निकतो मस्जिद में बंद करण जे लाइ रस्ते में अचे पियो मींह वसे पियो अचानक जो गप में पैर तिरकस थाबड़जी वियो वनी पट ते पियो टंग भजी कस टंग खां माज़ूर थी वियो जे हाणे वापस मोटजे पर दिल में आवाज आयो बंद मालिक दे कयो थी त छॾजे न रब जो हुकुम मञणो आहे रेडियो पाइंदो रिढ़ंदो अचे मस्जिद में पहुतो आदमन अल्लाह जो फरमान ते अमल कया नमाज पढ़ी इशा नमाज अदा कई मानू घर ने हलिया विया हे कुराड़ो अखिन का नाबीन वरी जो टंग भजी पईया दर्द भी हुयो मानू हलिया विया रात जो अंधेरो थियो ओडी मल रोई अल्लाह के अर्ज तो करे मुझा मौला ओ मुझा करीम रब जहिड़ो तहिड़ो तुंहिंजे दर ते पहुतस दुख सुख करे रेड़ियूं पाए तुंहिंजे घर में पहुतस ए मुझा मौला अखियुनि खां अॻे ई नाबीन हुयुसि हाणे तुंहिंजे दर ते ईंदे मुंहिंजी टंग बि भॼी पई आहे हाणे जे घर वेंदुसि त ज़ाल खिलंदी ज़ाल मेणा ॾींदी ताना ॾींदी ओ घर वारा चयो माए त घर में नमाज पढ़ तूं मस्जिद ॾे वई हाणे टंग बि भॼाए माज़ूर मंडो थी आयो ही मुंहिंजा मौला मूं ते माण्हू न खिलाए जा मूं ते ज़ाल न खिलाए जा मुंहिंजी मदद कर रोंदे 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 आशिक जी अख लगी आ अख जो लगी आ निंड आई आ ओडा मदीने वारे साईं जो दीदार सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह दिलवर नबी जो दीदार थी वियो मुझे साईं फरमायो ओ मुझा उम्मती ओ आशिक और याद तोखे गले सलाया और याद तोखे भाकुर पाया जो मुश्किल कोन ॾिठई दुख कोन ॾिठई एड़े वक्त में भी मूं मोहम्मद करीम जे फरमान ते अमल करे अज अचे ते पहुतो ही और याद तोखे भाकुर पाया जो मूं मोहम्मद करीम के भी तो ते नाज़ आहे सुभान अल्लाह प्यार सच्चो हुजे मोहब्बत सच्ची हुजे इश्क सच्चो हुजे पो तू सगड़ो कंदे तुझे हिन गोठ खां मदीनो परे नाहे सुहिणो सॾ सुणंदो बि आहे त आशिक जहिड़े जा सॾ ॿुधी हुन जी मदद जे लाइ तशरीफ़ फरमा मोहब्बत रखे ॾिस न मदीने वाले जो बनजी त ॾिसने सो दुनिया से दिल लातिया माल ऐं पैसे से दिल लातिया अयाल ऐं ज़ाल से दिल लातिया पर मोहब्बत वारो वो जो को दिल पर सही फरमायो
तेरी असां प्यार वा पको इकरार वा तेरी असां प्यार वा पको इकरार वा हबीब बे मिसाल बा कमाल वा ये जो त अखियुनि जो ठार वा दिली दिलदार वा अखियुनि जो ठार वा दिली दिलदार वा चओ हबीब बे मिसाल बा कमाल वा तेरी असां प्यार वा ओ जेको जगलाए रहमत खुदाई सारो आलम जहीं ते फिदाई 14 तबकन अंदर मुस्तफाई मने मोमिन संदन बादशाही नूरे खुदा बदरो दुजा शमसो दुहा नंगी नंगदार यतीमन यार वा नंगी नंगदार यतीमन यार वा सभई चो हबीब बे कमाल वा पिरी असां प्यार वा ओ लखे आशिक संदन दर सलामी छागी जाली चारूमी ऐं जामी हूंदो महशर में हीणन जो हामी दिल पर साईं आ कबूली गुलामी नूरे मुबीन सादिक अमी हकुल यकी वो वडी सरकार वा असां जो बेड़ो पार वा वडी सरकार वा तुंहिंजो मुंहिंजो बेड़ो पार वा सभई गॾिजी जो हबीब बे कमाल वा पिरी असां प्यार वा पको इकरार वा जो हबीब सुभान अल्लाह मदीने वारे साईं उन झूने के ये अखियुनि ते जो हथ लाथो तो अखियूं मुनवर थी वई सुभान अल्लाह टंग भगल हुई टंग भगल ते जो हथ फेरियो तो सुभान अल्लाह टंग सही सलामत थी वई सुभान अल्लाह साईं ने फरमायो हाणे जिस्म जी तो सेहत ॾिनी माए ये जो सीने ते हथ फेरन त बातिन जो अखियूं भी रोशन करे उनके विलायत जो ताज पराए सुभान अल्लाह अख जो खुली सुभान अल्लाह अखियुनि सां ॾिसे बि पियो टंग सां हले बि पियो न चई सुभान अल्लाह सार न लहंदो पर जे जानिब ॾे रात पंधड़ो कयो हुयो उहो यार मुंहिंजी सार लहण जे लाइ सुभान अल्लाह तो अल्लाह जे हबीब सां दिल ते लाए ॾिस मदीने वारे साईं जो बणजी त ॾिस न मुंहिंजे महबूब मुस्तफा करीम जो बणजी वञ ॾिस त अल्लाह कीअं तो मेहर जा मींहं वसाए छॾे पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल असां समझो था त कमाईंदासीं त खाईंदासीं मेहनत मुशक्कत कयूं पुट रोज़ी तुंहिंजी लिखियल आहे रिज़्क जेको आहे न तुंहिंजो लिखियल आहे अल्लाह जे हबीब फरमायो आहे अन्नसीब युसीब वलो कान बैनल जबलैन नसीब तुंहिंजो जे अल्लाह लिखी छॾियो आहे न ॿिन जबलनि जे हेठां पियल हुजे न उतां बि अल्लाह कढी तोखे नसीब कंदो मिली वेंदे पर वन नसीब ला युसीब वलो कान बैन शफतैन नसीब तुंहिंजो लिखियल नाहे नबी साईं फरमायो त ॿिन चपनि जे विच मां अल्लाह कढी वठंदो सुभान अल्लाह
कॾहिं कॾहिं ईअं थी मानी खाईंदो को पत्थर अची वञे को भितर अची वञे मच्छी खाईंदे कंडो लॻी पए वात में चॿा गिरा कढी ॿाहिरि उछलाईंदो थींदो आहे थियो आहे ईअं तव्हां सां या त ईअं थिए जो माण्हू मानी खाए अलाए गीत ॾे उन सां अॻ में मौत अची वञे साईं करीमन फरमायो नसीब लिखियल न आहे वात मां भला कढाए वठंदुई पर नसीब लिखियल आहे भली जबलनि जे विच में पवे सॼी दुनिया चवे त इहो तोखे नसीब न पहुचे रब लिखियो आहे त हर हाल में तो ताईं पहुचणो आहे सुभान अल्लाह वरी जो सुभान अल्लाह अवलम यरो अन अल्लाह यबसुतुर रिज़्क़ लिमन यशाअ व यक़दिरु इन फी ज़ालिक लआयातिन लिक़ौमि युमिनून अल्लाह तो फरमाए छा उहे नथा ॾिसनि त अल्लाह जेला चाहे थो उन जे लाइ रोज़ी खे कुशादो करे छॾींदो आहे अल्लाह जेला चाहे उन जे लाइ रोज़ी कुशादी करे ऐं जेला चाहे रिज़्क़ तंग करे छॾे बेशक इन ॻाल्हि में अकुल रखण वारनि घणियुनि क़ौमुनि जे लाइ मूं अल्लाह निशानियूं रखियूं आहिनि जेके ईमान आणनि था इन ॻाल्हि में उन्हनि जे लाइ निशानियूं आहिनि त रिज़्क़ रब जे हथ में आहे जंहिंखे चाहे कुशादो ॾे जंहिंजो चाहे रिज़्क़ तंग करे छॾे पोइ इहो रिज़्क़ कुशादो कीअं थींदो या भलाई कीअं मिलंदी या नेमत कीअं मिलंदी दुनिया जी मोहब्बत कीअं दिल मां निकिरंदी इन जो ॾस बि मुंहिंजे अल्लाह पंहिंजे क़ुरान में ॾिनो तकरीब आयो अञा त राति जो पहिरियों पर आयशा नमाज़ी कोन पढ़ी आहे मां हेॾो वॾो पंधु करे आयो आहियां अल्लाह तोखे ख़ुशि रखंदो सुभान अल्लाह मूंखे वरी अञा ॿिए पासे वञणो आहे जेतिरी देर वेहो जेके ॻाल्हियूं ॿुधो ते अमल कजो जे अमल कयो त मूंखे तव्हां ॼण किरोड़ ॾेई छॾियो इंशाअल्लाह तव्हां अमल कयो न हीअं में हंडायो मूं फ़क़ीर मिस्कीन जूं ॻाल्हियूं मां पंधड़ो करे आयो आहियां मूंखे इहा मोट ॾियो जो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी हुन जे मथां अमल वञी कजो कंदा अमल अलाए कोन कंदा पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह फरमायो जे चाहो था त तव्हांजी दिल में अल्लाह जी मोहब्बत पैदा थी हाणे हेतिरियूं हदीसूं क़ुरान जूं आयतूं पढ़ियूंसीं ॿुधियूंसीं दुनिया सां दिलि न लायो अल्लाह सां दिलि लायो दुनिया भी जरूरी है ये ना तो दुनिया में हाथ कड़ी मानू सकड़ो नहीं कुड़ा बस वेही रहे दुनिया जी नौकरी न करे कमाए खाए न साईं करीमन फरमायो अवल उठ के रस्सी से बध पो अल्लाह ते भरोसो रख मतलब यो त एकड़ो मानू उठ कायो सोचे पियो उठ के खुलियल छडे दे चवे तो मुझे अल्लाह ते भरोसो अल्लाह पाणे उठनी संभाल कंदो अल्लाह के यो ते कमरे वाजो तू उठनी संभाल वेई कर अवल उन के महफूज जगह ते बध तू पंजे हिस्से जो कम कर ओ रब ते भरोसो रख मुझा मौला मु पंजे हिस्से जो कम कयो तुझे हिस्से जो कम तू हिफाजत कर सुभान अल्लाह तुझे हिस्से जो कम तू मेहनत कर कोशिश कर बेलोस थी अल्लाह जे खातिर हलाल कमा हलाल खा बच्चन के हलाल खारा हलाल जेला मेहनत कर हलाल रोजी जेला मानू घर में निकरे तो यो निकरण बुन जो इबादत है हलाल कमाई जेला मानू घर में निकतो वा जैसी घर मोटी न तो अचे तैसी उन जे मथा रब जी रहमत पे मसली समझो था व्यापार करे को व्यापारिया खपाए बटालाई भिंडियूं थो खपाए टमाटाई वांगणई गोभी थो व्यापार करण वारो वा पर उन में ईमानदार बणियो हलाल तरीके से व्यापार कई मुझे दिलबर नबी फरमायो त यो हलाल कमाईंदड़ व्यापारी क्या मजड़ियारे मुंह मोहम्मद करीम सा गट जन्नत में वींदो सुभान अल्लाह
साईं गरीबन फरमायो जो हारिया हर हलाए जमींदारी करे बनी मारो करे क़यामत जे ॾिहाड़े उथंदो जे ईमानदारी सां अल्लाह के राज़ी करण जे लाइ बनी मारो कई क़यामत जे ॾिहाड़े आदम अलैहिस्सलाम सां गॾु जन्नत में वेंदो। जेको दर्जी आहे दर्जी कपड़ा सिबे ईमानदारी सां के गरीब जो कपड़ो खाई न वञे ॾिठा अथव न दर्जी खाई न वञे ख़राब न करे कपड़ो विञाए न ईमानदारी सां यो दर्ज को कम करे मुझे दिलबर नबी फरमायो क़यामत जे ॾिहाड़े यो दर्जी हज़रत सैयदना इदरीस अलैहिस्सलाम सां गॾु जन्नत में वेंदो। नबी साईं फरमायो जेको साईं मुंहिंजा लोहार को कम करे लोहार को लोह वारो कम करे लोह कुटे लोह जो कम करे दिलबर नबी फरमायो ईमानदार लोहार क़यामत जे ॾिहाड़े हज़रत दाऊद अलैहिस्सलाम सां गॾु जन्नत में वेंदो। वरी जो सुभान अल्लाह मेहनत मजदूरी करे चाचे मामे ते भाड़ियो न वेठो हुजे अबो कमाए मां खाईंदुसि निमक मुर्दार माण्हू हद हराम हटो कटो नौजवान वेठो आहे घर में ऐसा मुझा बच्चा लंघण वेठा न वञे नथो कमाइण जे हाणे त सही पिननि ते हिकिड़ा माण्हू लथा आहिनि शहरनि जा चौक पिननि सां भरिया पिया हिम्मत भरिया नौजवान हटा कटा माण्हू ख़ैरात वेठा कर मजदूरी जी हिम्मत आहे वञी मजदूरी कयो न अहिड़ो जेको प्रोफेशनल भिकारी आहे हिनखे ख़ैरात ॾियण बि जाइज़ न आहे। इहो जेको जंहिंजो पेशो हुजे पेशो पिनण पेशो हुजे वो इंटरव्यू कयनि हिकिड़े खां चई त ॾींहं में मां 20,000 रुपया कमाईंदो आहियां पिनी लाहौर में सिग्नल ख़राब थी वियो सिग्नल गाड़ी बत्ती बरंदी आहे त गाड़ियूं बीहंदियूं साई बत्ती बरंदी आहे त हलंदियूं वो सिग्नल ख़राब थी वियो गाड़ियूं बीहनि न पियूं पिननि पाण में चंदो करे वो बत्तियूं ठारायूं जे बत्ती नथी बरे असांजी रोज़ी बंदि थी वई आहे। मेहनत मजदूरी न करे पिने कंहिंजे साम्हूं हथ फैलाए न इन हथ फैलाइण वारे खे अल्लाह ताला हरगिज़ पसंद न कंदो। नबी साईं फरमायो तव्हां हेठियों हथ न थियो मथियों हथ थियो हेठियों हथ माना घुरण वारो न ॾियण वारो हथ बणिजो। सुभान अल्लाह अञा ज़ोर सां जो सुभान अल्लाह। तव्हां साईं मुंहिंजा ॿियनि जे मथां बार न बणिजो ॿियनि जा बार खणण वारा बणिजो ॿिए जे मथां बार थी वञो ॿिए जे मथां बोझ बणिजी वञो। नबी साईं फरमायो बोझ न थियो पर ॿियनि जा बार खणण वारा बणिजी वञो। जे असांखे रुॻी इन हदीस ते अमल नसीब थी वञे त सॼी दुनिया मां गुरबत ख़तम थी वञे सॼी दुनिया अमीर बणिजी वञे। ॾिसो मुंहिंजे महबूब जी सुन्नत केॾी भली आहे। हज़रत हकीम निज़ाम गालिबन मूंखे नालो याद न आहे साहबी जो गालिबन हज़रत हकीम बिन निज़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु उन आयो अचे नबी साईं खां घुरी या रसूल अल्लाह मूंखे कुझु ॾियो। तवज्जो ॾियो हेॾे ध्यान ॾियो सभई हेॾे ध्यान ॾियो या रसूल अल्लाह मूंखे कुझु ॾियो। साईं करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम उनखे ॾिनो। वरी ॿियो भेरो आयो उहो माण्हू ॿियो भेरो आयो मूंखे ॾियो। साईं मुंहिंजा ॿियो ॾींहुं थियो त वरी साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे ॾिनो। टियों दफ़ो वरी घुरण जे लाइ या रसूल अल्लाह मूंखे ॾियो गरीब मिस्कीन आया घर हलाइणो। साईं करीम फरमायोसि त तोड़ घणा पैसा आहिनि खीसे में या रसूल अल्लाह 2 दिरहम आहिनि। घणा 2 दिरहम। साईं फरमायो 2 दिरहम ॾे 2 दिरहम वठी वञ का। साईं फरमायो हे 2 दिरहम अथई हिकिड़े दिरहम मां वञी कुहाड़ी रसो वठी ॿियो वञी वठी आयो। ॿियो दिरहम साईं फरमायो हिन मां अटो ऐं चांवर वठी आ अटो वठी आयो। साईं फरमायो हे अटो ऐं चांवर अथई हे खणी वञ ऐं पंहिंजे घर वारनि खे खारा ऐं हे रसी ऐं कुहाड़ो अथई सुभाणे वञ झंग मां काठियूं करे उहे खपाए पोइ तूं साईं मुंहिंजो हुनजो रिज़्क़ हिलाल कमा ॿिए कंहिं ॻाल्हि खां पोइ घुरिजे न घुर सुवास न कजे। अॼु खां पोइ वाइदो कर चई या रसूल अल्लाह वाइदो आहे वरी कंहिंखां कोन घुरंदुसि ओ ऐं वञी वो मेहनत मजदूरी करणु शुरू कई।
हजरत हकीम बिन हिजाम गाल पन वो उन नबी जे दसल फार्मूले मां एतरो अमीर थियो जो बाजार जो ताजिर बनजी वियो। सुभान अल्लाह वरी जो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह एकड़ो सहाबी हो साईं करीम जी खिदमत में आयो, या रसूल अल्लाह ॾाढो परेशान है, तवज्जो जो अल्लाह या रसूल अल्लाह ॾाढो परेशान आया, रिज़्क में तंगी अची वई आ, रोज़ी में तंगी आ, कमाए नथो सघां, ॾाढो परेशान आया, वो कमकार भी कोन थो अचे, जो कम वञी कयां मूंखे अचे कोन थो। साईं जन फरमायो त वञ ऐं वञी बाज़ार में ॿियो को कमकार न कर, रोज़ानो वञी बाज़ार में वेह, ॾिस त माण्हू धंधो कीअं था कनि। नबी साईं फरमायो वञ बाज़ार में वञी वेह। हाणे हे आयो ऐं स्टूल खणी हिकिड़े दुकान जे साम्हूं वेही रहियो। दुकान वारे चयो हवाली हिते छो वेठो आहीं? मुझे दुकान जे साम्हूं चयो मां पाण कोन, नबी साईं फरमायो त ॾिस दुकान में वापार कीअं था कनि। हाणे साईं हिकिड़ा माल खयो पिया अचनि खपाइण जे लाइ, ॿिया वठियो पिया वञनि, सामान अचे पियो, सामान वञे पियो, हे ॾिसे पियो। स्टूल जो रखियो वेठो तो साम्हूं दुकान वारे चयोसि अबा जे वांदो वेठो ही नबी सुने विहारियो अथई, भला हाणे वांदो वेठो हिकिड़ो कमु कर, मां गिराक खणा अची विया आहिनि, तूं हे सामान जेको आहे हिनखे तोरे ॾे, हे थोरो सामान हिनखे तोरे ॾे त मां ॿियो कमु कयां। उन ॾींहं जो इहो कमु कयो त हुन पर पिया ॾिनसि मज़दूरी, वाह कमु कयो त इहे तुंहिंजी मज़दूरी आहे। चार पंज दुकान जेके आस पास में आहे, हिननि ख़बर पई त नबी साईं विहारियो आहे बि साहबी ईमानदार माण्हू आहे, हुनखे ज़रूरत पए त हो हुनखे घुराए, बाबा हिनखे सामान तोरे ॾे, हुनखे ज़रूरत पए त हे घुराए, उन मां कुझु पैसा हिनखे मिले। सुभान अल्लाह हुन दुकान वारे ॾिना, हुन ॾिना, उहो जेको कमु कयई न कुझु पैसा थिया, आयो साईं करीम जी खिदमत में खणी आयो, या रसूल अल्लाह तव्हां हुकुम फरमायो दुकान ते वञी बाज़ार में वेह, उन में हे माजरा पेश आई, हे रुपया कमाया अथमि। साईं करीम छा कयो, पैसा हुनखां वरिता, अधु पैसनि मां साईं जन फरमायो हे कर जो हिन मां वञी अन्न वठ, अनाज वठ, उन वक़्तु जेका ज़रूरत हुई उहा शइ वठ, ऐं हिन अधु मां पंहिंजे घर जी ज़रूरत वञी पूरी कर, सुभाणे इहो खणी अचे मूं वटि। हा या रसूल वियो, अधु मां सामान वरितई, अधु खणी ऐं महबूबन करे मुंहिंजा साईं जन फरमायो त हाणे हे वञी बाज़ार में होको ॾेई विकिणसि, या रसूल हे त ज़रूरो आहे। साईं फरमायो जेतिरो आहे उहो वञी खपा। सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह नबी सुनो दिमाग जी उन में जेका वेठल हुई न, मायूसी वेठल हुई, एहसास कमतरी वेठल हुई, मां कारोबार कीअं कयां, धंधो कीअं कयां, वापार कीअं कयां, मूंखे अचे कोन थो, मां कुझु करे ई नथो सघां, मुंहिंजी कहिड़ी हैसियत आहे। नबी सुने उन एहसास कमतरी जो बुत पे भञो ऐं उनखे दिल चाहे पे ॾिनी त तूं ख़ाली नाही, मुस्तफ़ा जो उम्मती आहीं, तोसां अल्लाह जी मदद गॾु आहे। सुभान अल्लाह हाणे थोरो अनु हुयसि, हिकिड़ो हफ़्तो ॾिनई, को आयो हुनखां हर शइ वठी, जेतिरा पैसा मिलिया हुयसि हुन मां ॿीणा कमाई, वरी आयो नबी सुने वटि। साईं जन फरमायो हाणे इहो तुंहिंजो कमु आहे, इहो कमु हर रोज़ानो कंदो कर, हुतां सामान ॻोठ मां वठी अचे मदीने जी बाज़ार में विकिणे। रिवायतुनि में अचे थो उहो सहाबी एतिरो अमीर थी वियो जो बाज़ार सॼी जो मालिक ई अकेलो बणिजी वियो। वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। बरकत इनखे चइबो आहे, मदीने वारे साईं असांखे ॾस ॾिनो त कंहिंजे मथां बोझ थी न वियो, कंहिंजे मथां वज़न थी न वियो, महिनत कयो, हलाल कमायो, हलाल जे रुपए रुपए में अल्लाह लखनि जी बरकत रखाई आहे। मुंहिंजे मुर्शिद मातली वारे दिलबर साईं फरमायो, चओ सुभान अल्लाह। हलाल खाओ हलाल पायो, खुदा जी रहमत हलाल में आ, हराम खा खुद बचो बचायो, हराम खा खुद बचो बचायो, वॾी नहूसत हराम में आ। है हलाल खाधो हलाल पीतो, सुकून ज़हनी करार आहे। सुभान अल्लाह। हलाल कमाईंदे न उनमें सुकून हूंदो, दिल चाहे हूंदी, न कंहिंजी ॾियणी न कंहिंजी वठणी, दिल करार जी हूंदी, कमायसि बाबा इहो मुंहिंजी कमाई आहे, मां खाईंदुसि।
दिल पर सही तो फरमाए हलाल खाओ हलाल पीतो सुकून ज़हनी करार उनमें हिते बि राहत हुते बि जन्नत हिते बि राहत हुते बि जन्नत इहा सआदत हलाल में आ है दुआ इबादत कबूल उन जी गभो जहीं जो हलाल वारो बच्चा उन जा थाथन सालिह बच्चा उन जा थियन था सालिह समूरी नेमत हलाल में आ सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका मोहब्बत से पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह दुनिया परस्तन सां वेंदो दुनिया जे तालिबन सां वेंदो तो उहे तव्हां खे हलाल जो शौक़ न ॾियारींदा रुगी दुनिया जी मोहब्बत ॾियारींदा अहिड़ो माण्हू आहे न हलाल जी मोहब्बत अलॻि शइ आहे माल जी तलबी अलॻि शइ आहे माल सां मोहब्बत रखे पैसे सां मोहब्बत रखे न पंहिंजी ज़रूरतुनि जो पूरा कयो अल्लाह ताला ज़िम्मो खणी छॾियो आहे माल जी मोहब्बत न रखो हलाल जी मोहब्बत रखो या मोहब्बत ईमान वारी कीअं मिलंदी इन जो ॾस बि अल्लाह ॾिनो ॿुधाए ॻाल्हायो अमल कंदो अलाए कोन कंदो वस्बिर नफ्सक मअल्लज़ीन यदऊन रब्बहुम बिलगदाति वलअशी युरीदून वजहहु वला तादु ऐनाक अन्हुम अल्लाह तो फरमाए त पंहिंजो पाण खे उन्हनि माण्हुनि सां टिकाए रखो मिलाए छॾ जेके सुबुह जो शाम जो पंहिंजे पालणहार खे पुकारींदा रहंदा आहिनि यादि कंदा रहंदा आहिनि ऐं पंहिंजे रब जी रज़ा चाहिनि था ओ मुस्लमान ए ईमान वारा तूं बि उन्हनि सां मुहबत रखण वारो थी उन्हनि जी सोहबत में वे उन्हनि वटि अच वञ रखो उन्हनि सां यारी रखो जेके तोखे अल्लाह जे ज़िक्र जो सबक सेखारण वारा हाँ अल्लाह तो फरमाए वला तादु ऐनाका अन्हुम अल्लाह वारन ज़िक्र वारन रब खे याद करण वारन जी सोबत में वे तुझी अख तन खे छड़े बे पासे न वजाए वलियन के बुजुर्गन के अल्लाह वारन ज़ाकिरन शाकिरन रब जे आबिदन के छड़े दुनिया दे न वञो छा तुरीदो ज़ीनतल हयात दुनिया छा तू अल्लाह के छड़े दुनिया जी ज़ेब ज़ीनत चाही तो दुनिया जो सिंगार चाही तो दुनिया जी संगत चाही तो जंजू दिलियूं रब जे ज़िक्र खां गाफिल थी वियूं अल्लाह ताला जे ज़िक्र खां परे थी वियूं जेके ख्वाहिशात नफ्स जे कढ लगा तू उन्हनि जे पोयां लगण चाही तो ईअं न कर उन्हनि जी सोबत में वेह जंहिंजी सोबत तुंहिंजी दिल में दुनिया जी मोहब्बत न भरे अल्लाह जो इश्क ऐं मदीने वारे जी मोहब्बत भरे छॾे समझ में आई ॻाल्हि कोन आई अल्लाह ॾस ॾिनो त इन बीमारी मां जान कीअं छॾायूं इन मर्ज़ मां दुनिया जी मोहब्बत दुनिया जे वावेला मां जान कीअं छॾायूं अल्लाह फरमायो वलियन जी सोहबत में वेहो उहे तव्हांखे अल्लाह जी यादि ॾियारींदा अल्लाह वारनि जी संगत में वे अहिड़े माण्हू सां न वेह जेको दुनिया जी मोहब्बत तोखे सेखारे वेह तनी सां वेह जेके वेही था ॼाणनि वेह न साण ॿियनि मत वेही वक़्तु विञाए हल तनी सां हल जेके हली था ॼाणनि हल
हलन साण बियन मतहली हाल विञाइए घुम तनी सा घुम जगे घुमी था जान घुमन साण बियन मता घुमी घर फुराइए आखिरत वारो घर क़यामत जन्नत वारो घर एड़न मानुन सा नवे जेको तो के दुनिया जो छडिन आखिरत जो छडिन दुनिया जी मोहब्बत लाए बैठो आई न वलियन जी संगत में वे तो बई जहान मोचारा थी समझ में आई गल अल्लाह जी सिक वारो थी इया तमार जेके सिखारे ओ मुझे मुर्शिद जेको जिक्र सिखारे अल्लाह चो अल्लाह 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 मोहब्बत सा ज़ौक़ शौक़ सा रब जो जिक्र कयो अल्लाह 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 जो कुरान तो फरमाए आखिर तकरीर मुझे पूरी थी वही रब तो फरमाए वो जो खैर वारन जो रस्तो वठने वलियन जी संगत में वेंदे अमल वारो थीने ज़ालिक खैरुल लिल्लज़ीन युरीदून वजहल्लाह व उलाइका हुमुल मुफ्लिहून इहो तरीक़ो उन्हनि माण्हुनि लाइ भलो आहे जेके अल्लाह जी रज़ा चाहिनि था रब जा तालिब थिया अल्लाह खे राज़ी करण वारा थिया जंहिंजो कोल फेल अमल किरदार कम हर शइ इहा हुई हे कम कयां त अल्लाह राज़ी थी न चई सुभान अल्लाह अल्लाह तो फरमाए इहो भलो आहे ऐं इहे ई माण्हू कामयाब आहिनि दुनिया में भी कामयाब आहिनि कब्र हशर में भी कामयाब हाणे तव्हां ॿुधायो त नाकामन जी जमात मां थींदो या कामयाब माण्हुनि जी जमात मां थींदो कामयाब उहो आहे इज़त वारो रब वटि उहो आहे जेको दुनिया सां दिलि लाइण जे बजाए रहमान सां दिलि लाइण वारो आहे रहमान जे हबीब मदीने वारे मुस्तफा सां दिलि लाइण वारो आहे महबूब सां दिलि लाबी ओ मदीने जे मीर सां लऊं लाईंदे अदा मदीने जे मीर सां लम लाईंदे लाईंदे त पले गंज पाईंदे मदीने जे मीर सां लाईंदे लाईंदे त पले गंज पाईंदे हा हा लाईंदे त पले गंज पाईंदे लाईंदे त पले गंज पाईंदे सुभान अल्लाह गंज मिलंदे महबूब जे दर तां कदे को खाली आयो ई कोने मदीने वारे जे दर तां करे को खाली मोटियो ई ना है तू नौ लाए त ॾिस मदीने वारे जो बंजी त ॾिस न सुभान अल्लाह अर्ज़ इल्तिजाम करे ॾिस अर्ज़ करना है दाह करनी है तो मदीने वारे जे दर ते कर चाचे मामे अजीज कारब वडेरे अमीर कबीर सरदार जे दर ते विंदे इज्जत कोन लहंदे इज्जत ॾियण वारो हुसैन जो नानो ज़हरा जो बाबो मोहम्मद मुस्तफा के समझो दाले को ना समझो इहो अर्ज कर इल्तिजा कर या रसूल अल्लाह उन्जुर हालना या रसूल अल्लाह उन्जुर हालना या हबीब अल्लाह इस्मा कालना या रसूल अल्लाह उन्जुर हालना रसूल अल्लाह इन्ननी फी बरगम मुगरकून खुद यदी सहिलना अशकालना या रसूल अल्लाह मां दुखन जो मारियो गमन जो मारियो मुझी बाहर कयो दुखन गमन मां कढी मुझो हथ छिके बाहर कढी पाण सां मिलायो या रसूल अल्लाह मुझी मदद फरमायो सुभान अल्लाह या रसूल अल्लाह उन्जुर हालना या रसूल अल्लाह सन हालत नजर करम फरमायो अर्ज करे तो ॾिस पुट
मुझा जानी मुझा सोना मदीने वाले के पुकार महबूब जो बंजी वने तुझी दिल में याद मुस्तफा जी हुजे जे राणो राजी आ तो बई जहान मोचा राजी अल्लाह ताला शाल अमल की तौफीक अता फरमाए रब मुझो चवण तवा जो बुधण पांजी बारगाह अक़दस में